बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवाज़ सीरिया सिंधी थॉट्स क्लास नंबर 56 आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी आहे। असां कंडीशनल सेंटेंसेस पढ़ूं पिया। कंडीशनल सेंटेंसेस तमाम इंटरेस्टिंग होंदा आहिनि जेके असां डेली लाइफ में इस्तेमाल कंदा आहियूं ऐं इन्हनि जे अचण सां असां पंहिंजे ग्रामर खे, पंहिंजे टेंशन खे, पंहिंजे स्ट्रक्चर्स खे वधीक स्ट्रॉन्ग करे हिकु भली ॿोली ॻाल्हाए ऐं लिखी सघूं था। सो अॼु जी असांजी जेका कंडीशन आहे, कंडीशन नंबर 14, असां उहो पढ़ंदासीं बींग। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांजे साम्हूं वाज़ कयां त जेको नंबर लिखंदा आहियूं उन नंबर जे हिकिड़ो लफ़्ज़ लिखंदो आहियां मां, जे मिसाल हाणे 15 में सीइंग लिखियो आहे, हिन में बींग लिखियो आहे, इहो को कंडीशन जो नालो न आहे। कंडीशन या स्ट्रक्चर जी ख़बर पवंदी आहे जुमिले मां, छो त हिननि जो को तव्हांखे ॿुधायो त को असूल त कोन्हे न हिन जी का मतिलबु डेफिनेशन आहे। सिंपल उहे लफ़्ज़ ऐं नंढियूं नंढियूं शयूं जेके इस्तेमालु थींदियूं आहिनि। सहूलियत ख़ातिर, नोट करण ख़ातिर मां छा कंदो आहियां, जेको हुन में शइ इस्तेमालु थींदी आहे अहम मां लिखी छॾींदो आहियां। बाक़ी हिन कंडीशन जो नालो बींग न आहे, ठीकु आहे न। हीअ हिकिड़े क़िस्म जो जुमिलो आहे, स्ट्रक्चर आहे जेको जुमिले मां ख़बर पवंदो। सो 14 नंबर आहे। हाणे असां जुमिलो पढ़ूं था त हिन में कहिड़ी शइ रखियल आहे। हिन कंडीशन में चए थो डॉक्टर थी करे हू मरीज़ खे फुरे रहियो आहे। चवंदा आहिनि न त उस्ताद थी करे तव्हां भलो कमु कयो आहे, ठीकु आहे। शागिर्द थी करे हिन सुठो कमु कयो आहे। हिकु चवंदा आहिनि न त माना हिकु लेखक थी करे तो ग़लति कमु कयो आहे। मुस्लमान थी करे तो ॾोह कयो आहे। हाणे इहे जेके असां चवंदा आहियूं बींग अ डॉक्टर, या ईअं बि कॾहिं कॾहिं असां बींग इस्तेमालु कंदा आहियूं बहैसियत उस्ताद, बींग अ टीचर इट्स माई जॉब। बहैसियत उस्ताद इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, इहो मुंहिंजो जेको ज़िमेवारी आहे, ठीकु आहे न। त बींग न थी करे या बहैसियत लफ़्ज़ जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं, बींग खे तव्हां उते बि इस्तेमालु करे सघो था। बींग अ टीचर इट्स माई जॉब टू टेस्ट यू। हिकु उस्ताद जी हैसियत सां जेको उस्ताद थी करे मां जी हिकिड़ो मुंहिंजो कमु आहे त मां तव्हांखे टेस्ट कयां। ओके आहे। सो छा थियो बींग। हाणे बींग जो दाइरो तव्हां पाण बि वधायो। डॉक्टर थी करे हू मरीज़ खे, बींग अ डॉक्टर ही इज़ रॉबिंग पेशेंट। डॉक्टर थी करे मरीज़ खे फुरे रहियो आहे। उहा मुस्लमान थी करे तो गुनाह कयो आहे। हाणे हो नथो चवां त तूं मुस्लमान थी करे ग़लति कमु कया, न, माना हिकु मुस्लमान थी करे जे मिसाल तो शराब पीतो आहे, ख़ुदा न ख़ास्ता, ठीकु आहे न। त हाणे मुस्लमान थी करे तो गुनाह कयो आहे, माना मुस्लमान आहे इहो गुनाह न आहे, ठीकु आहे। त माना मुस्लमान थी करे तूं गुनाह कयो आहे, त बींग अ मुस्लिम यू हैव कमिटेड अ सिन, ठीकु आहे न। त छा थियो बींग, हिते ॾिठो बींग। अच्छा, उन खां पोइ उहा का स्टेट आहे, ठीकु आहे, जेका शइ उहा आहे। बींग अ राइटर, ठीकु आहे, यू हैव टू गो। लेखक थी करे या लेखक जी हैसियत सां तूं वञी सघे थो, माना हिनखे तव्हां हाणे पाण वधीक ख़ूबसूरत करे सघो था मुख़्तलिफ़ टेंशन ऐं स्ट्रक्चरनि सां, ही महदूद न आहिनि। 3 नंबर आहे शागिर्द थी करे न सुठो कमु कयो आहे। बींग अ स्टूडेंट ही हैज़ डन गुड वर्क, ठीकु आहे न, हिन सुठो कमु कयो आहे। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस मां हिते खयो आहे, इन जे करे मां हिते ही सां गॾु हेसि ऐं हुन खां पोइ डन खयो आहे, हुन खां पोइ असां ऑब्जेक्ट खयो आहे। सो उमेद आहे त बींग अ टीचर मां तव्हांखे ही क्लियर कराए सघियो हूंदुमि बींग खे। 15 नंबर असां वटि जेका कंडीशन आहे या स्ट्रक्चर आहे उहा कीअं आहे, उहा आहे शींहं खे ॾिसंदे ई छोकिरो भॼी वियो, ठीकु आहे। त छा चवंदासीं, सीइंग द लायन, याने ॾिसंदे ई। उते असां छा इस्तेमालु कंदासीं, सीइंग। उन खां पोइ जेका शइ उन ॾिठी, ठीकु आहे न, पोइ असां उहा शइ रखंदासीं, ठीकु। उन खां पोइ कामा ॾींदासीं, बॉय रेन अवे, भॼी वियो, ठीकु आहे न। मिसाल हिकिड़ो, उस्ताद खे ॾिसंदे ई उहे लिखी रहिया आहिनि। सीइंग अ टीचर दे आर राइटिंग। हाणे तव्हांजे मथां आहे त उनखे कहिड़े स्ट्रक्चर में तव्हां इस्तेमालु कयो, कहिड़े टेंस में तव्हां इस्तेमालु कयो, पर हीअ कंडीशन जेका आहे, ॾिसो 15 नंबर असां कहिड़ी था पढ़ूं, ॾिसंदे ई। इन जे अंदरि मेन जेको थीम आहे उहो छा आहे, ॾिसंदे ई। अच्छा, उस्ताद खे ॾिसंदे ई छोकिरा ख़ामोश थी विया, ठीकु। त सीइंग द टीचर छा आहे, सीइंग ॾिसंदे ई कंहिंखे, उस्ताद खे। सीइंग द टीचर कामा बॉयज़ बिकेम साइलेंट, शागिर्द ख़ामोश थी विया। उन खां पोइ 3 आहे, पुलिस वारे खे ॾिसंदे ई चोर पीलो थी वियो। सीइंग द पुलिसमैन थीफ बिकम पेल, चोर फिको थी वियो जॾहिं हुनखे अचानक पुलिस खे ॾिठो। सो उमेद आहे त हीअ जेके 2 कंडीशन्स आहिनि इहे तव्हांखे सम्झ में आयूं। हाणे असां नेक्स्ट कंडीशन खे ॾिसंदासीं। 16 नंबर कंडीशन असांजे साम्हूं आहे, उहा आहे सूनर आर लेटर। ॾिसो हुनजी सिंधी छा आहे, चए थो अॻे या पोइ तोखे अचिणो पवंदो। असां खोड़ सारा अहिड़ा जुमिला डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं न, अॻे या पोइ उन्हनि खे मञिणो पवंदो।
अॻे या पोइ तोखे ही घर वठणो पवंदो, अॻे या पोइ तोखे हिन स्कूल में पढ़णो पवंदो। असां अहिड़ा खोड़ सारा जुमला पंहिंजी डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं, त हुन जे लाइ छा इस्तेमालु कंदासीं? सूनर आर लेटर, अॻे या पोइ। हाणे उन खां पोइ तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदव त असां जेके हेफ्ट वारा सेंटेंसिस पढ़िया हुयासीं उन्हनि खे थो इहो इस्तेमालु करे, ठीकु आहे न? त छा थो चए? सूनर आर लेटर यू विल हैव टू कम, यानी उनखे फ्यूचर में थो करे, ठीकु आहे? मिसाल हिकिड़ो, अॻे या पोइ तोखे अचणो आहे, सूनर आर लेटर यू हैव टू कम, सिंपल उनखे प्रेज़ेंट में करे थो। अॻे या पोइ तोखे अचणो हुयो, सूनर आर लेटर यू हैड टू कम। हाणे इहे सिंपल शयूं आहिनि, सिर्फ़ु असांखे हिन स्ट्रक्चर खे सम्झण जी ज़रूरत आहे। उहो कहिड़ो? अॻे या पोइ। ॿियो नंबर जुमिलो आहे, अॻे या पोइ तोखे महिनत करणी आहे, सूनर आर लेटर यू हैव टू वर्क हार्ड। हाणे ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे त असांखे ख़बर आहे त टुक खां पोइ डायरेक्ट असां वर्ब लॻाईंदासीं, न की को ऑब्जेक्ट लॻाईंदासीं, ईअं न लिखंदासीं यू हैव टू हार्ड वर्क, न, वर्क वर्ब आहे, न करे ते असां लॻाईंदासीं। उन खां पोइ अॻे या पोइ असांखे मरणो आहे, सूनर आर लेटर वी हैव टू डाई, अॻे या पोइ असांखे मरणो आहे, बेशक मौत असांजो छा आहे? बरक आहे। 17 नंबर आहे, इट लास्ट, यानी आख़िर। ईअं चवंदो न त बाबा आख़िरकार तूं हीअ ॻाल्हि मञी त साईं, या आख़िरकार तूं आहीं, या आख़िर तूं वञी काॾे थो। हाणे मिसाल जुमिलो आहे पहिरियों, आख़िर तूं चाहीं छा थो? ठीकु, व्हाट डू यू वांट एट लास्ट, ठीकु आहे न? आख़िर तूं, या हिन में आख़िरकार इस्तेमालु कंदा आहिनि। हिकिड़ो जुमिलो आहे, आख़िर उहे आया, या आख़िरकार उहे आया, त छा चवंदासीं? दे केम एट लास्ट, ठीकु आहे? उहे आया, आख़िरकार आया असां वटि, ठीकु आहे न? सो हिन जो बि तव्हां कैनवास वधाए सघो था जुमिले जो, कंडीशन जो। ॿियो आहे, आख़िर तूं वञे केॾां थो, वेयर डू यू गो एट लास्ट, ठीकु आहे न? त आख़िर तूं वञे काॾां थो। 18 नंबर असां वटि कंडीशन आहे, इन स्पाइट ऑफ। हाणे यादि रहे तव्हांखे त असां अहिड़ियूं कंडीशन्स तव्हांजे साम्हूं खणी अचूं था जेके असांजूं इंट्रस्टिंग आहिनि, आम ज़बान में इस्तेमालु थींदा आहिनि। अॼु जे वीडियो जी लास्ट कंडीशन आहे इन स्पाइट ऑफ, कहिड़ी आहे? हिन जो जेको मेन थीम आहे उहा आहे जे बावजूद, यानी ॾिसो कीअं, चवण जे बावजूद बि तूं किताब कोन ॻोल्हे सघे त छा चवंदासीं? इन स्पाइट ऑफ सेइंग, चवण जे बावजूद, यू कुड नॉट फाइंड द बुक, त किताब न ॻोल्हे सघे। असां चवंदा आहियूं न त चवण जे बावजूद बि उन्हनि दर न खोलियो, छा चवंदासीं? इन स्पाइट ऑफ सेइंग दे डिड नॉट ओपन डोर, उन्हनि दर न खोलियो, माना पास सिंपल आहे। जीअं हिकिड़ो जुमिलो खणूं था, इन स्पाइट ऑफ राइटिंग दे डिड नॉट रीड, लिखण जे बावजूद बि पढ़ी न सघिया, ठीकु आहे न? त अहिड़े क़िस्म जा जुमिला असां इन स्पाइट ऑफ सां इस्तेमालु करे सघूं था। ॿियो नंबर आहे, पढ़ण जे बावजूद बि तूं सबक़ु न सम्झो, इन स्पाइट ऑफ रीडिंग यू डिड नॉट अंडरस्टैंड लेसन, पढ़ण जे बावजूद बि तो सबक़ु न सम्झो। सो उम्मीद है त जेके 5 कंडीशन्स या स्ट्रक्चर्स असां हिन क्लास जे अंदरि कवर कयासीं, तव्हां ज़रूरु पंहिंजी कॉपी ते नोट कंदो, प्रैक्टिस कंदो, ऐं अहिड़ा रिलेटेड जुमिला, इन सां रिलेटेड जुमिला पंहिंजी कॉपी में पंहिंजे सेक्शन जा ज़रूरु ठाहींदो, त जीअं तव्हांखे मोटिवेशन मिले त हीउ स्ट्रक्चर हाणे मूंखे अची चुको आहे। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।